Biology class now, chapter 7, lesson 7, limiting factors. हाँ आया biology जो उस्ताद नजुला चन्ना अब आगे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे अॼोके लेक्चर जो मौजू आहे लिमिटिंग फैक्टर्स लिमिटिंग फैक्टर्स खे सम्झण खां अॻु असांखे फोटोसिंथेसिस खे मुकमल तौर ते सम्झणो पवंदो सो उन जी असां डेमोन्स्ट्रेशन जे करे ॾियूं उनजे लाइ प्रोसीजर आहे त तव्हांखे छा करणो पवंदो त हिकिड़ो बीकर खणणो पवंदो जंहिंखे तक़रीबन 500 ml पाणी सां भरणो पवंदो हीअ असां बीकर खयोंसीं उन में 500 ml पाणी भरियोसीं पोइ छा कंदासीं टेक सम फ्रेश ब्रांचेस ऑफ हाइड्रिला एंड प्लेस देम इन द ब्रॉडर साइड ऑफ अ फनल हिकिड़ी फनल असां खणंदासीं उनखे उबतो करे रखंदासीं या तव्हां फनल खणो पहिरियां उन मंझि तव्हां उहो हाइड्रिला जेको एक्वेटिक प्लांट आहे आबी ॿूटो आहे उन जूं तव्हां टारियूं रखो Put an inverted test tube on the tubular part of the funnel. हाणे इन फनल खे छा कंदासीं त ऊंधो करे असां इन अंदरि बीकर में रखंदासीं ऐं उन जे मथां वरी हिकिड़ो टेस्ट ट्यूब जेको आहे उहो पिणु उबतो करे रखंदासीं मथां जेको खुलियल पासो आहे फनल जो उन जे मथां तव्हां टेस्ट ट्यूब इन तरीक़े सां रखंदव नंबर चौथो इहो करणो पवंदो त पोटेशियम बाइकार्बोनेट जा कुझु मिक़दार उन जो तव्हां इन पाणी में मिलाए छॾियो ऐं पोइ तव्हां मुशाहिदो कयो हाणे मुशाहिदे करण सां छा थींदो पोटेशियम कार्बोनेट जो हिन में तव्हां पाणी में विधी त इहा पोटेशियम कार्बोनेट टुटंदी उन मां कार्बन डाइऑक्साइड पैदा थींदी उहो हे हाइड्रिला प्लांट खणी वठंदो कार्बन डाइऑक्साइड खणी वरितई ॿाहिरां जेका रोशनी सिज जी अचे थी पई उहा पवंदी उहा बि खणी वरितई पाणी मौजूदु अथसि पाणी बि मिलियुसि कार्बन डाइऑक्साइड बि मिलियसि उस बि मिलियसि त इहो फोटोसिंथेसिस जो अमल कंदो उन अमल थियण जी ख़बर ईअं पवंदी त मथे टेस्ट ट्यूब में तव्हांखे बुड़बुड़ा नज़र ईंदा इहे बुड़बुड़ा ऑक्सीजन जा थी सघनि था छो त फोटोसिंथेसिस जे अमल में ऑक्सीजन जा बुड़बुड़ा पैदा थींदा आहिनि हाणे जेकॾहिं पक करणी आहे त इन टेस्ट ट्यूब खे तव्हां खणी करे मथे ॿाहिरि कढोसि हेठां ॾियोसि हिते आङुर बंदि करे ऐं पोइ हिते इनखे तव्हां वञी करे तीली ॿारे उनजे अॻियां खोलियोसि जेकॾहिं तीलीअ जो शोलो देरि ताईं ॿरे थो त यानी यकीनन इन जे अंदरि ऑक्सीजन गैस मौजूदु आहे ऐं फोटोसिंथेसिस जो अमल थियो आहे हाणे असांखे छा जी ज़रूरत पई असांखे ज़रूरत पई हिनखे कार्बन डाइऑक्साइड ॾियण जी हिनखे पाणी ॾियण जी ऐं हिनखे गर्मी पद यानी हिनखे उस सनलाइट ॾियण जी इहे उहे फैक्टर्स आहिनि जेके फोटोसिंथेसिस खे थियण में मदद फ़राहम कनि था हाणे असां लिमिटिंग फैक्टर्स खे पढ़ंदासीं त छा खे चइजे थो लिमिटिंग फैक्टर्स any environmental factor the absence or deficiency of which can decrease the rate of metabolic reaction is called a limiting factor for the reaction. को बि माहौलियाती फैक्टर को बि माहौलियाती अंसर जंहिंजी गैर मौजूदगी या जंहिंजी खोट कंहिं बि मेटाबॉलिक रिएक्शन जे रेट खे घटि करे उन मेटाबॉलिक रिएक्शन खे सुस्त करे त उन फैक्टर खे उन अंसर खे असां लिमिटिंग फैक्टर सॾींदा आहियूं Many factors like light intensity, temperature, concentration of carbon dioxide, and availability of water act as limiting factors for photosynthesis. खोड़ सारा आंसर आहिनि मिसाल जे तौर ते रोशनीअ जी शिदत गर्मी पद कार्बन डाइऑक्साइड जो मिक़दार या पाणीअ जी दस्तियाबी फोटोसिंथेसिस जे लाइ लिमिटिंग फैक्टर्स जो किरदारु अदा कनि था मिसाल जे तौर ते जीअं तव्हां हाइड्रिला प्लांट खे ॾिठो उन में जेकॾहिं पाणी न हुजे हा त फोटोसिंथेसिस न थी सघे हा छो त फोटोसिंथेसिस थींदी आहे कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी जे मिलाइण सां जेकॾहिं कार्बन डाइऑक्साइड थोरी हुजे सां तॾहिं बि तव्हांजो फोटोसिंथेसिस जेको आहे उहो स्लो थिए हा या वरी थोरो थी करे बंदि थी वञे हा ईअं ई लाइट इंटेंसिटी ऐं गर्मी पद जो पिणु किरदारु थींदो आहे सो अहिड़ा आंसर या अहिड़ा जुज़ा जेके कंहिं बि कीमियाई अमल खे सुस्त कनि या उन्हनि जी गैर मौजूदगी सबबु कीमियाई अमल न थी सघे त उन्हनि खे चइबो आहे लिमिटिंग फैक्टर्स छो त इहे कीमियाई अमल खे लिमिट था कनि उनखे महदूद था कनि उनखे स्लो था कनि फोटोसिंथेसिस जा लिमिटिंग फैक्टर्स कहिड़ा आहिनि लाइट इंटेंसिटी टेम्परेचर कंसंट्रेशन ऑफ कार्बन डाइऑक्साइड एंड अवेलेबिलिटी ऑफ वाटर असां अॼु ॿिनि लिमिटिंग फैक्टर्स खे ख़ासि तौर ते पढ़ंदासीं नंबर पहिरियों आहे इफेक्ट ऑफ कार्बन डाइऑक्साइड कंसंट्रेशन ऐं ॿियो आहे इफेक्ट ऑफ लाइट इंटेंसिटी एंड टेम्परेचर कार्बन डाइऑक्साइड जे मिक़दार जो फोटोसिंथेसिस ते असर ऐं लाइट इंटेंसिटी या गर्मी पद जो फोटोसिंथेसिस ते असर इफेक्ट ऑफ लाइट इंटेंसिटी एंड टेम्परेचर गर्मी पद ऐं लाइट इंटेंसिटी जो फोटोसिंथेसिस ते असर
हाणे सभ खां पहिरियां असां गर्मी पद ऐं लाइट इंटेंसिटीअ खे सम्झूं था। इन जे लाइ असां हिकिड़ो सादो मिसाल था खणूं। मिसाल जे तौर ते जेकॾहिं तव्हां चांहि कंदा हुजो ऐं हुन चांहि करण जे दौरान तव्हां छा था कयो त तमामु घणी बाहि ॾेई था छॾियो। हाणे गर्मी पद त तमामु घणो थी वेंदो, तव्हां चांहि तयारु करे वरिती, पर ॿिए पासे खां तव्हां चांहि अहिड़ी था कयो जंहिंमें तव्हां तमामु थोरी बाहि ॾियो था ऐं उन ते तव्हां चांहि तयारु कयो था। हाणे जेका तव्हां थोरी चांहि, जेका थोरे गर्मी पद ते चांहि जेका आहे तव्हां कई आहे थोरी बाहि ते, उन में छा थींदो त मुसलसिल उनखे जेको गर्मी पद मिले थो उहो इंटेंस आहे ऐं होॾां तमामु घणी जेका बाहि तव्हां ॾिनी उन जे लाइ थोरे टाइम पीरियड जे लाइ तव्हां हुनखे तमामु घणी बाहि ॾिनी, तमामु घणी गर्मी ॾिनी, उन में इंटेंसिटी घटि आहे। सो ईअं टेम्परेचर गर्मी पद जो ऐं इंटेंसिटीअ जो तमामु घणो असरु आहे। मिसाल जे तौर ते हिकिड़ो ॿूटो जेको आहे तव्हां रखो था 25 डिग्री सेंटीग्रेड ते 6 कलाक, हाणे हिते लाइट इंटेंसिटी वधीक आहे, पर तव्हां ॿियो ॿूटो रखो था हिकिड़े कलाक जे लाइ 50 डिग्री सेंटीग्रेड ते, हाणे हिते टेम्परेचर वधीक आहे, लाइट इंटेंसिटी जेका आहे उहा घटि हूंदी। सो अचो त हाणे हिनखे सम्झूं था त लाइट इंटेंसिटीअ जो ऐं टेम्परेचर जो फोटोसिंथेसिस ते कहिड़ो असरु पवे थो। The rate of photosynthesis varies with the light intensity. रोशनीअ जी शिदत जीअं तब्दील थींदी त फोटोसिंथेसिस जो रेट पिणु तब्दील थींदो। It decreases as light intensity decreases and increases as intensity increases. फोटोसिंथेसिस वारो अमल जी रफ़्तार घटि थींदी जेकॾहिं लाइट इंटेंसिटी घटि आहे, ऐं उहा वरी फोटोसिंथेसिस जे अमल जी रफ़्तार वरी वधीक थी वेंदी जेकॾहिं तव्हांजी लाइट इंटेंसिटी जेका आहे उहा वधियल आहे। मिसाल जे तौर ते ग्राफ में ॾिसो त हिते लाइट इंटेंसिटी जेका आहे घटि आहे, 15 डिग्री सेंटीग्रेड ते लाइट इंटेंसिटी पिणु घटि आहे त तव्हांजो रेट ऑफ फोटोसिंथेसिस पिणु घटि आहे। हाणे वरी 25 डिग्री सेंटीग्रेड ते असां रखूं था बूटे खे, उते लाइट इंटेंसिटी घटि आहे ऐं उनजे फोटोसिंथेसिस जे अमल जी जेका रफ़्तार आहे उहा पिणु घटि आहे, पर असां छा कयोसीं त इन ई ॿूटे खे असां 25 डिग्री सेंटीग्रेड ते वधीक टाइम लाइ रखियोसीं त लाइट इंटेंसिटी जेका आहे उहा वधीक थी वई, 25 डिग्री सेंटीग्रेड ते पियो आहे पर घणे टाइम लाइ पियो आहे, तंहिंजे करे छा थींदो त फोटोसिंथेसिस जे अमल जी रफ़्तार पिणु तेज़ थी वेंदी। However, at much higher light intensity, the rate of photosynthesis becomes constant. पर ईअं थींदो त जेकॾहिं तमामु घणी लाइट इंटेंसिटी आहे, तमामु घणी आहे, त पोइ तव्हांजो फोटोसिंथेसिस जो रेट बि कांस्टेंट थी वेंदो, मुस्तकिल थी वेंदो। The rate of photosynthesis decreases with the decrease in temperature. गर्मी पद में जेकॾहिं घटिताई आहे त पोइ फोटोसिंथेसिस जो रेट पिणु घटि थींदो। It increases as temperature is increased over a limited range. फोटोसिंथेसिस जो अमल गर्मी पद जी हिकिड़ी रेंज ताईं, तव्हां हिकिड़ी रेंज ताईं गर्मी पद खे वधाईंदव तेसीं ताईं तव्हांजो फोटोसिंथेसिस जो रेट पिणु वधंदो। पर जेकॾहिं तव्हां घणो गर्मी पद ॾेई वियो त ॿूटे खे नुक़सान थी सघे थो। बट इफ लाइट इंटेंसिटी इज लो, पर जेकॾहिं लाइट इंटेंसिटी घटि आहे, इंक्रीजिंग द टेम्परेचर हैज़ लिटिल इन्फ्लुएंस ऑन द रेट ऑफ फोटोसिंथेसिस। लाइट इंटेंसिटी जेकॾहिं घटि हुजे ऐं तव्हां गर्मी पद खे वधाए था छॾियो त इन जो पिणु फोटोसिंथेसिस जे रेट ते तमामु थोरो असरु पवंदो। ही एक्टिविटी तव्हां करे ॾिसो, घर में हिकिड़ी लैम्प खणो ऐं हाइड्रेला प्लांट जेको आहे उहो साॻियो ई बीकर में पाणी भरियो, उन में तव्हां हाइड्रेला प्लांट रखो, उनजे मथां तव्हां फनिल रखो, फनिल जे मथां टेस्ट ट्यूब रखो ऐं उनजे अंदरि तव्हां हिकिड़ो थर्मामीटर डिप करे छॾियो। हाणे तव्हां छा कंदव त इन बीकर खे जंहिंमें हाइड्रेला प्लांट आहे उनखे तव्हां लैम्प जे वेझो खणी वञो। लैम्प जे तव्हां वेझो खणंदा वेंदव त छा थींदो त लैम्प जे वेझे अचण जे करे उनजो गर्मी पद लाइट इंटेंसिटी वधंदी। लाइट इंटेंसिटी वधंदी, तव्हां ॾिसंदव त मथे जेके ऑक्सीजन जा बुलबुला अचनि था उहे पिणु रफ़्तार उन्हनि जी तेज़ थींदी, यानी फोटोसिंथेसिस जो अमल तेज़ तव्हांखे नज़र ईंदो। जीअं जीअं तव्हां हिन बीकर खे परे कंदा वेंदव त हिन जो गर्मी पद घटिजंदो वेंदो ऐं लाइट इंटेंसिटी पिणु घटिजंदी वेंदी। तीअं छा थींदो त ऑक्सीजन जी जेका प्रोडक्शन आहे, बुलबुला आहिनि, उहे पिणु सुस्त थींदा वेंदा, यानी लाइट इंटेंसिटी या टेम्परेचर जो फोटोसिंथेसिस ते जेको असरु पवे थो उहो सीधी निस्बत में पवे थो। जेतिरो टेम्परेचर वधीक हूंदो, लाइट इंटेंसिटी वधीक हूंदी, ओतिरो तव्हांजो फोटोसिंथेसिस जो रेट वधीक हूंदो आहे। इफेक्ट ऑफ कार्बन डाइऑक्साइड कंसंट्रेशन, कार्बन डाइऑक्साइड जे मिक़दार जो फोटोसिंथेसिस जी रफ़्तार ते असर। As carbon dioxide concentration rises, the rate of photosynthesis goes on increasing until limited by other factors. कार्बन डाइऑक्साइड जो मिक़दार वधीक थींदो त फोटोसिंथेसिस जो अमल बि वधीक थींदो, जेसीं ताईं फोटोसिंथेसिस जे अमल खे को ॿियो लिमिटिंग फैक्टर मुतासिर नथो करे।
Increase in carbon dioxide concentration beyond a certain level causes the closure of stomata and it decreases the rate of photosynthesis. कार्बन डाइऑक्साइड जो हद खां वधीक इज़ाफ़ो स्टोमेटा खे बंदि करे छॾींदो आहे ऐं फोटोसिंथेसिस जी रफ़्तार पिणु घटिजी वेंदी। मिसाल जे तौर ते तव्हां ॾिसो त हिते 20 डिग्री सेंटीग्रेड आहे ऐं तव्हांजो कार्बन डाइऑक्साइड जो जेको मिक़दारु आहे उहो आहे 0.05 डिग्री सेंटीग्रेड। हाणे उते तव्हां ॾिसो त रेट ऑफ फोटोसिंथेसिस पिणु घटि आहे, पर असां कार्बन डाइऑक्साइड जो मिक़दारु 0.05 मां वधायोसीं 0.16% रखे छॾियोसीं। टेम्परेचर साॻियो या 20 डिग्री सेंटीग्रेड त तव्हां ॾिसो त हिते फोटोसिंथेसिस जी रेट या रफ़्तार जेका आहे उहा हेठे खां वधीक आहे। सो कार्बन डाइऑक्साइड जो जेको मिक़दारु वधीक हूंदो त ओतिरो फोटोसिंथेसिस जी रफ़्तार पिणु तेज़ थींदी, पर हिकिड़ी हद ताईं। असांजो अॼोको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।